रूह थो चए त चांहि पीजे। हल भला वञी ठाह जेका। अबोल जो खीर बि ख़तम थी वियो। अॼु मां तव्हांखे हिते ॾसींदुसि अमेरिका में ग्रोसरी शॉपिंग कीअं थींदी आहे ऐं ख़ासि तौर ते जो खीर आहे न अमेरिका में खीर ॾाढो जाम घणो आहे। हिते हिननि एॾो खीर थी वियो आहे जो हाणे हुनखे चीज़ ठाहे प्रिज़र्व था कनि, हुनजी वैल्यू जेकी आहे प्रिज़र्व थी थिए। चीज़ जा रेट बि सस्ता थींदा आहिनि। अमेरिका में एग्रीकल्चर डेयरी प्रोडक्ट इहे सस्ता थींदा आहिनि ऐं तमामु घणा थींदा आहिनि। हिननि साइंस टेक्नोलॉजी एतिरी इस्तेमालु कई, मैनेजमेंट प्रैक्टिसिस ऐं ख़ासि तौर ते हुन सां गॾु मां तव्हांखे हुते ॾसींदुसि कैपिटलिज़म जी फतह आहे। हिते ग्रोसरी शॉप ते हर वक़्तु भरिया पिया हूंदा आहिनि। ग्रोसरी शॉप तमामु घणा हूंदा आहिनि ऐं भरिया पिया हूंदा आहिनि। हे महिल हे ॾिसो हे पासे ते साफ़ट था कनि, त मां खोले ॾिसां थो तरसो। हिते फॉल ऑटम सीज़न आई आहे ऐं हे पता जेको आहे सो हे मां तव्हां ॾिसां थो। हे जो पतनि खे कीअं था खणनि। ॾिठो इहो मां कैपिटलिज़म जी ॻाल्हि पियो कयां त हे बि हिकिड़े हिसाब सां कैपिटलिज़म जे करे हिते सफ़ाई लॻी पई आहे। उहो ईअं आहे जो असां वटि जेकर ॾिसे ॻोठनि में पाड़े में ओड़े में किथे किन गंद लॻो पियो हूंदो आहे, उहो छाजे लाइ आहे? हिकिड़ो त हुकूमत कमु नथी करे, उहो त आहे। ॿियो असां सभु मोतबरूं, माना हर को वॾेरो रेस आहे, सम्झो। पोइ हिकु ॿ कहिड़ी रातूं आहिनि या के माण्हू आहिनि जेकर पंजाब में हलिया वञो त उहे क्रिश्चन जेके हूंदा आहिनि उन्हनि खे माण्हू पोइ घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ उहे इहे कमु कंदा आहिनि। असां ॾे बि के माण्हू आहिनि, ठीकु आहे, जेको सफ़ाई कनि। ऐं सफ़ाई हूअ निस्फ़ी ईमान आहे। हूअं हक़ीक़त में ॾिठो वञे त वैल्यू प्रोवाइड कबी आहे कैपिटलिस्ट मुआशिरे में। तव्हांखे वरी ॿी का वैल्यू मिले ऐं वैल्यू क्रिएट थींदी आहे। ऐं वैल्यू क्रिएशन सां माण्हू आसूदो थींदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि त हिते जेको किन किचिरो आहे हिन में वेस्ट मैनेजमेंट कंपनियूं आहिनि, कॉन्ट्रेक्टर आहिनि, पोइ उहे पाड़े वारनि खां मिली करे या जेकी कंपनी जेकी हाउसिंग सोसाइटी आहे उन सां मिली करे भई सफ़ाई कंदी आहे, ठीकु आहे। असांजे नौजवान बेरोज़गार वेठा हूंदा आहिनि त जॉब मिले। ॾिसजे त हे वेस्ट मैनेजमेंट जो केॾो अपॉर्चुनिटी आहे। असां वटि किन लॻो पियो आहे त वेस्ट मैनेजमेंट जी बिज़नेसिस कनि ऐं न सिर्फ़ु उन सां गॾु आम माण्हू को वेस्ट मैनेजमेंट जी बिज़नेस करे, पर तव्हां जेकर सिविल इंजीनियर्स खे ॾिसो या मैकेनिकल इंजीनियर्स खे ख़ासि तौर ते उहे बेरोज़गार हूंदा आहिनि, त तव्हांजी जॉब कोन्हे का। हाणे जेकी मशीन ई या मशीन केरु ठाहींदो? इहो मैकेनिकल इंजीनियर ठाहींदो न। ऑटोमोबाइल इंजीनियर, को माइनिंग वारो, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग वारा छोकिरा इहे मिली करे कंपनी ठाहिजे जेके असां ॾे किन किचिरो ॿिए हिसाब सां थींदो आहे ऐं असांजा रोड रस्ता ॿिए हिसाब जा आहिनि। त उहे जेके सोल्यूशन्स ठहंदा जेके न सिर्फ़ु असां वटि इस्तेमालु थींदा पर उहे इंडिया में बि एक्सपोर्ट थी था सघनि, इजिप्ट में, ॿियनि मुल्कनि में जिन जो आर्किटेक्चर गलियूं असां जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, बेसिकली बदफ़ज़ील थियूं। उते जेकी मशीन हलंदी उहा हीअ मशीन कोन थी हली सघे ऐं उते जेको किन किचिरो आहे उहो ॿिए हिसाब जो आहे, उहो उनखे सफ़ाई करण जे लाइ। त ॻाल्हि चवण जो मतिलबु इहो जंहिं महिल वैल्यू जनरेशन थींदी आहे न, पोइ हुन में जॉब्स प्रोड्यूस थींदा आहिनि ऐं नए क़िस्म जूं जॉब्स हूंदियूं आहिनि जंहिंजी आम तौर ते तव्हां सोचींदो ई कोन त हे को अहिड़े क़िस्म जी जॉब थी सघे। पोइ माण्हू पाण तख़लीक़ कंदा, ठाही वेंदी आहे ओड़ी जॉब। ही वेस्ट मैनेजमेंट थी वई आहे, वेस्ट मैनेजमेंट जा प्रोजेक्ट्स कजनि, प्रोडक्ट्स ठाहिजनि, गंदगी साफ़ थिए ॻोठनि में, उन जूं मशीनूं किथां ईंदियूं। हाणे उहो तव्हांखे रशियन या अमरीकी चाइनीज़ तव्हांखे ठाहे ॾियनि त पोइ तव्हां हलाईंदव ऐं तव्हां पंहिंजी इंजीनियरिंग कोन था करे सघो।
त मां तव्हांखे अॼु जेको आहे सो छास नालो वठी हलंदुसि ग्रोसरी शॉपिंग ते। उते कैपिटलिज़म तव्हां ॾिसियो त कीअं कैपिटलिज़म जे करे हिते कहत सारी कोन ईंदी आहे, भरिया पिया आहिनि जेको आहे सो सॼो स्टॉक, सॼा इहे स्टॉल भरिया पिया आहिनि। उहो तव्हां हलंदो ॾिसंदो अॼु। घुम फिर त गुंज कुछ लंघनी, घुम फिर त गुंज कुछ लंघनी, घुम फिर त गुंज। अमेरिका में ग्रोसरी स्टोर भरिया पिया हूंदा आहिनि। हर वक़्तु पला, कुकड़, मच्छियूं, हलवा, मिठाइयूं, खीर, ॿियूं खाइण पीअण जूं शयूं हर वक़्तु पयूं हूंदियूं आहिनि। ॼण माण्हू खे स्टॉक करण जी ज़रूरत ई न आहे ऐं ख़राब बि कोन थींदियूं आहिनि। हर क़िस्म जा सूफ़, केला, ॿिया मेवा त उहे बि हर वक़्तु ई पिया हूंदा आहिनि। हिते हिननि ॾुकार कोन ईंदो आहे, इहे ॾुकार असां ॾे ईंदा आहिनि। हिकिड़ी वॾी मशहूरु कहाणी आहे अमेरिकन ग्रोसरी स्टोर जे बारे में, जेकी बोरिस येल्टसिन जे बारे में आहे, जेको सोवियत यूनियन जो लीडर हो। अमेरिका आयो घुमण त ईअं ओचितो निकिरी वियो हिकिड़े ग्रोसरी स्टोर, उते जो ईअं ॾिठ ईंदे भरियो पियो हुजे माल। ऐं पोयां वरी पंहिंजे कम्युनिस्ट मुल्कनि में माण्हू सफ़ा जेको आहे सो उन दौर में भींग लॻी पई ऐं उन खां पहिरियों बि राशन ते हलंदा। ऐं पोइ ख़्यालु आयो जॾहिं वापसि वियो त पंहिंजी कम्युनिस्ट पार्टी छॾे ॾिनई। चवण जो मतिलबु त कैपिटलिस्ट मुआशरनि में माण्हू कमु कंदा आहिनि दिलि सां ऐं लॉ एंड ऑर्डर हूंदो आहे, इंसान जी फज़ीलत हूंदी आहे। कम्युनिस्ट मुआशरा या ॿिए क़िस्म जा मुआशरा जंहिंमें ज़ोर जबर हूंदो आहे, पोइ हिकु ख़ासि क़िस्म जा माण्हू हुकूमतूं कंदा आहिनि, उते पोइ इंसानियत घणी कोन हली सघंदी आहे। Place your item in the bagging area. Remember to take your receipt. Thank you. उते मूंखे लॉटरी बि नज़र आई। इहो हिते अमेरिका में हर पेट्रोल पंप ते, ग्रोसरी स्टोर ते, जिते किथे लॉटरियूं इहे जुआ इहा पई आहे, हिते माण्हू वॾो इहो लॉटरी खेॾंदा आहिनि। हिते अरबे डॉलरनि में लॉटरी जो इनाम ईंदा आहिनि। जंदी पायो जान में दरिया वेठी दुख माण्हू लेखे बुख माण्हू लेखे बुख मूंखे सिक सजण यार जी
पुनूवरी आया नीय पुनूवरी मुझी सरतू तान सरे अला जस मासूमिरुल आया नीय पुनूवरी आया नीय पुनूवरी मुझी सरतू तान सरे अला जस मासूमिरुल के आर्या नीय पुनूवरी चंद्री पायो जा